चेहरे जे मसइलनि जो हल ऐं हाइड्रा फेशियल छा आहे ऐं उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां डॉक्टर मरियम सोऊ MBBS DDerm कंसल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट ऐं कॉस्मेटोलॉजिस्ट एट चाणका हॉस्पिटल लाड़काना। जीअं त अॼुकल्ह चेहरे जा मसइला वधी विया आहिनि ऐं साइंस बि तमामु घणी तरक़ी कई आहे, त उन्हनि खे कीअं मतिलबु ख़तमु करे सघिजे थो। उन्हनि मां हिकिड़ो आहे हाइड्रा फेशियल। हाणे हाइड्रा फेशियल आहे छा? हाइड्रा फेशियल हिकिड़ो टेक्निकल इलाजु आहे जेको हिकु सर्टिफाइड डर्मेटोलॉजिस्ट या एस्थेटिशियन ई करे थो सघे। इहा हिकिड़ी मशीन आहे जेका क्लिनिक ते अवेलेबल हूंदी आहे। इन में कुझु प्रोब्स हूंदा आहिनि, हर प्रोब जो जेको आहे अलॻि अलॻि फंक्शन आहे। जीअं त काफ़ी माण्हुनि जे चेहरनि ते केतिरा ई सबबनि जा जेके आहिनि न असरात हूंदा आहिनि, जहिड़ो कंहिंजी हद खां वधीक सड़बी चमड़ी हूंदी आहे, कंहिंजे चेहरे ते दाग धब्बा आहिनि, कंहिंजे चेहरे ते मोहिड़ा आहिनि, या कंहिंजे चेहरे ते तमामु वधीक ओपन पोर्स हूंदा आहिनि, मतिलबु उन जा मसाम खुलियल हूंदा आहिनि। इलाज खां बावजूदि बि अगरि उहे हल न थियनि त उन्हनि जो हल असां हाइड्रा फेशियल सां ख़तमु करे था सघूं। हाइड्रा फेशियल जा कुझु स्टेप्स आहिनि। नंबर 1, पहिरें में असां छा कंदा आहियूं त असां क्लीज़िंग कंदासीं, ॿिए में एक्सफोलिएशन कंदासीं ऐं उन में जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असां सीरम्स एड कंदा आहियूं जेके चमड़ी जे हिसाब सां हूंदा आहिनि। अगरि ऑइली स्किन आहे त ऑइली स्किन जे लाइ असां उहे सीरम यूज़ कंदासीं, अगरि ड्राई आहे त ड्राई। हाणे हाइड्रा फेशियल आहे छा? हाइड्रा फेशियल जेको आहे न हिकु ट्रीटमेंट आहे जंहिंमें असां छा कंदा आहियूं, स्किन रेजुविनेशन यानी स्किन खे तरोताज़ा कंदा आहियूं मुख़्तलिफ़ सीरमनि जे ज़रिए। ऐं ॿियो त हाइड्रा फेशियल जो हिकिड़ी जेको आहे सो प्लस पॉइंट चऊं इहा बि आहे त हिन खे ॿियनि जेके आहिनि चमड़ी जा जेके प्रोसीजर इलाजनि जा जेके तरीक़ा आहिनि उन्हनि सां बि असां जेको आहे हिन खे एड करे था सघूं। जहिड़ो अगरि असांखे कुझु केमिकल पील्स करणा आहिनि उन सां असां हिन खे गॾाए था सघूं। BB ग्लो फेशियल करिणो आहे उन सां बि असां जेको आहे न हाइड्रा फेशियल खे गॾाए था सघूं। अगरि असां हाइड्रा फेशियल जे फ़ाइदनि ते अचूं त हिन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। ही न सिर्फ़ु ऑइली मतिलबु सणबी चमड़ी वारा कराए सघनि था, पर जेके ख़ुश्क चमड़ी वारा आहिनि या जंहिंजी कॉम्बिनेशन वारी चमड़ी हूंदी आहे उहे बि कराए सघनि था। इन जो कोई साइड इफ़ेक्ट न आहे, स्किन तरोताज़ा थींदी। ऐं इहा जेका आहे जीअं मां पहिरियां बि तव्हांखे ॿुधी वियमि, इहा दाणनि में इस्तेमालु थी सघे, सुठो फ़ाइदो ॾींदी। उन खां अलावा चेहरे ते अगरि झुरियूं आहिनि त उन में इहा ॾाढी कारआमद आहे। चेहरे ते दाग धब्बा आहिनि जेके छायूं चऊं था उन में कारआमद आहे। ऐं उन खां अलावा जेके ओपन मसाम हूंदा आहिनि खुलियल जेके चेहरे ते उन में तमामु घणी कारआमद आहे। हिन जो साइड इफ़ेक्ट कोई बि न आहे, सेफ प्रोसीजर आहे। जेके असां सीरम इस्तेमालु कंदा आहियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, उन जी बि हिकिड़ी जेका आहे न एप्रोप्रिएट जेका आहे असां कंसंट्रेशन यानी मिक़दारु खणंदा आहियूं। हा, थोरो कंहिंजी सेंसिटिव स्किन आहे, हसास चमड़ी आहे हद खां घणी, त उन में थोरा सा ॻाढ़ा ॻाढ़ा दाग थी था सघनि जेके 1-2 ॾींहंनि में सेटल थी वेंदा आहिनि। वधीक राब्ते जे लाइ तव्हां मुंहिंजी क्लिनिक लतीफ़ मेडिकल कॉम्प्लेक्स ते विज़िट करे सघो था, या तव्हां मुंहिंजो नंबर नोट करे सघो था। अगरि 0300 9839787 आहे। महिरबानी।